नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे नाइजीरिया में ख़बर ॾींदा हलूं त अबूजा अफ्रीकी मुल्क नाइजीरिया जी रियासत कोगी जी सूंह राणी एल्ज़िया एंटी खे ज़्यादती जो निशानो बणण जे इल्ज़ाम में वाइटर सोर्सिस जे कमिश्नर अब्दुल मुमनी डंका खे गिरफ़्तार कयो वियो। सूंह जी राणी कुझु ॾींहं अॻु पंहिंजे फेसबुक पोस्ट में लिखियो आहे त कमिश्नर खे पंहिंजे भाइरनि भेनरनि जो ख़्यालु रखणु घुरिजे, ख़ासि करे हिन भेण जो जेका मुंहिंजे दोस्त बि आहे। कमिश्नर खे इहा पोस्ट इंतिहाई ख़राब लॻी, जंहिंखां पोइ हुन सूंह जी राणी खे अगवा करायो। अगवा कंदड़ एल्ज़िट खे तशद्दुद जो निशानो बणायो, उन जा कपड़ा फाड़े संदसि वीडियो ठाहे। कमिश्नर एल्ज़िट मुज़ाकरा वीडियो सोशल मीडिया ते वायरल करण जी धमकी ॾेई मॉडल खे ज़्यादती जो निशानो बणाईंदो रहियो आहे। 2 ॾींहंनि खां पोइ कमिश्नर जे ख़िलाफ़ सूंह जी राणी पुलिस में शिकायत लिखाई। पुलिस जांच खां पोइ वीडियो हथ करे पुलिस खे गिरफ्तार करे वरितो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।